जी बिल्कुल, पाण हिन वक़्तु सिंधी यूनिवर्सिटी में मौजूदु आहियूं। सिंधी यूनिवर्सिटी जी ताज़ी सूरत हाल जी ॻाल्हि कयूं त उहा त हिन वक़्तु जेको आहे सो पुरअमन आहे। पर कुझु देरि पहिरियां हिते जेको आहे सो छिकताण वारी सूरत हाल हुई। सुबुह हिते कैंपस अंदरि ॿिनि शागिर्द ग्रुपनि में झेड़ो थियो हो, जंहिंखां पोइ जेको आहे सो सॼे कैंपस अंदरि सूरत हाल जेका उहा छिकताण वारी हुई। ऐं कुझु देरि पहिरियां पिणु जेको आहे सिंधी यूनिवर्सिटी जो बॉयज़ हॉस्टल जे ते जेको ॿिनि रूमनि खे जेको आहे सो नामालूम माण्हुनि तरफ़ां जेका ॿाहिरि ॾिनी वई हुई, जंहिंखां पोइ बि जेका आहे सूरत हाल उहा साॻी जेका आहे छिकताण वारी हुई। जंहिंखां पोइ हिन वक़्तु सूरत हाल त पुरअमन आहे, पर जेको आहे सो इंतिज़ामिया तरफ़ां सिंधी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर आहे डॉक्टर फ़तेहमद मरी तरफ़ां इन सॼे वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे, जंहिं तरफ़ां चयो वियो आहे त सिंधी यूनिवर्सिटी में कंहिंखे बि झेड़ो करण जी, तोड़े हथियार खणी फायरिंग करण जी इजाज़त न ॾींदासीं ऐं पुरअमन माहौल खे ख़राबु करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। जंहिंखां पोइ हिन वक़्तु सिंधी यूनिवर्सिटी जेका सूरत हाल आहे उहा त पुरअमन आहे, पर हीअ जेके जेको इन झेड़े खां पोइ जेके धुरियूं आहिनि हिन वक़्तु बि उहे यूनिवर्सिटी अंदरि जेके सो मौजूदु आहिनि। ऐं कंहिं वक़्तु बि जेको आहे सो ॿीहर बि झेड़े जेको आहे ख़तरो आहे उहो मौजूदु आहे। जेके शागिर्द अॻवान आहिनि उन्हनि तरफ़ां बि हिकिड़ी जेको आहे सो मीटिंग घुराई वई आहे। उन में पिणु जेको आहे उन्हनि तरफ़ां कुझु फ़ैसिला कया वेंदा, जंहिंखां पोइ उन्हनि तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस कई वेंदी। पर जेको इहो हॉस्टल में रूमनि वारो मामिलो हुयो जंहिंखे ॿाहिरि ॾिनी वई हुई, उहे लाल हॉस्टल जा 2 रूम ॿुधाया पिया वञनि, जेको आहे सो 51 ऐं 52 ए 2 रूम ॿुधाया पिया वञनि, जिथे पिणु जेको आहे सो नामालूम माण्हुनि तरफ़ां ॿाहिरि ॾिनी वई। पर मजमूई तौर ते जेकॾहिं सिंधी यूनिवर्सिटी जे हींअर वारी सूरत हाल जी ॻाल्हि कयूं त उहा पुरअमन आहे। ऐं ॾिसजे त हाणे उहा केसिताईं पुरअमन रहे थी,